नाज़रीन, दादू ज़िले जो ॻोठ कमाल ख़ान पमर ॿोॾ जी लपेट में आहे। मुतासिर ॻोठाणनि जी कंहिं बि सार नाहे लधी। हितां जा ॻोठाणा घर ख़ाली करे विया आहिनि। इन हवाले सां पेश आहे ग़ुलाम मुस्तफ़ा सोलंकीअ जी हीअ रिपोर्ट। नाज़रीन, असां SS न्यूज़ जी पूरी टीम जेका है ये दादू ज़िले जो शहर है फुलजी स्टेशन खां आस पास जा जेके 10 ॻोठ आहिनि उन्हनि खे चौफेर पाणी बीठल आहे। मुतासिर माण्हू उन ॻोठनि में वेठल आहिनि। हितां पाणी जा कट ॾिना विया आहिनि, जंहिंजे करे इलाही माण्हू जेके आहिनि सो उहे उन पाणी में फाथल आहिनि। असां उते टीम समेत पहुता आहियूं ऐं उन्हनि जे माण्हुनि खां इहो मालूम कंदासीं त हीअ जेके कट लॻल आहिनि त उहे माण्हू उन पाणी में कीअं गुज़ारो कनि था ऐं चूंडियल जेके नुमाइंदा आहिनि उहे उन्हनि वटि सार संभाल आया आहिनि या न आया आहिनि। असां अचो त उन्हनि खां मालूम कयूं त हीअ कट कीअं लॻा ऐं हिन ॻोठ खे जेको पाणी बीठो आहे त मुतासिर माण्हू जेके आहिनि कीअं गुज़ारो कनि था। अच्छा साईं, तव्हां असांखे ॿुधायो त हीअ ॻोठ कमाल ख़ान पमर आहे त हिते जेके कट कीअं लॻा आहिनि ऐं पाणी केतिरो ॻोठनि जे चौफेर बीठल आहे, हिन जी तव्हां ॿुधायो त तारीख़ छा आहे। साईं, पहिरीं त मां SS न्यूज़ वारनि जो निहायती शुक्रगुज़ार आहियां जो असां मिसकीन माण्हुनि जे लाइ अॼु पाण हिते आया आहिनि। हेॾियूं तकलीफ़ूं सही आया आहिनि, जसो आहे वरी बि मां उन्हनि खे सलाम थो कयां। ऐं ॿी तारीख़ साईं हीअ आहे त हीअ पाणी जेको आहे सो तक़रीबन 5000 ॻोठनि जो पाणी हिते जमा कयो थो वञे। वरी चवनि था वॾड़ानि खां ॿुधो वियो आहे त हिन जो नेकर पोइते आहे, पोइते नेकर आहे, पोइते नेकर नथा ॾियनि। बाक़ी ही 10 खां 15 दरेशाणी, वली मोहम्मद पमर, मोहम्मद हसन पमर ऐं हाजी ग़ुलाम दरिंगरू ऐं पिपरी, इन्हनि ॻोठनि खे हथ सां वठी नुमाइंदा ऐं साइड जा हितां जेके चङा मुड़ुस पाण खे मोतबर सम्झनि था, पर इहो नथा सोचनि त हिते हज़ारे एकड़ ज़मीन आहे जेकी आबाद थिए थी, चौपायो माल आहे। असांजो हिकिड़ी बकरी जेकी 10,000 खां 15,000 में विकिरो थींदी उहा असांजी रोज़ तक़रीबन 10 खां 15 बकरियूं मरनि पियूं। पर माण्हू बहुत पिया थियनि। हिन खंड ते असांजी औरत हिकिड़ी जेकी आहे सो बीमारी उनखे खणी आयासीं, जंहिंजे करे हे पंहिंजी मदद पाण तहत हे असां काठियूं रखियूंसीं, मगर हूअ औरत हिते तड़पी मरी वई। साईं, हाणे पाणी त हितां चवनि था त ही बाबा हितां जो गुज़र आहे। बाबा गुज़र आहे त गुज़र जो मक़सदु आहे त 2010 में असांजी मालिकी पीर मज़हर अल साहब कई, जेकी इंतिहाई मदद असांजी घणे खां घणी कई। मगर हींअर को बि नुमाइंदो असांजो हेॾे अचण जे लाइ तयारु कोन्हे। माण्हू बुख विघे मरनि पिया, बीमारियूं एतिरियूं त जनम वठी चुकियूं आहिनि। चवनि था डेंगे खां बचा कयो। अदा हिन डेंगे खे केॾो बचा कंदासीं। हीअ पाणी असां वटि 10 साल छा 12 सालनि खां मुसलसल अचे पियो, जेको 2-2 साल बीठो रहे थो। भला जा त असांखे हुकूमत पंहिंजे वस सां अहिड़ो को रस्तो ॾिए त बाबा हितां असांखे लॾाए त बाबा इहे ज़मीनूं ख़ाली कयो या असां ढंढ कंदासीं। ऐं पाणी सिर्फ़ु हिते पोइते ॾाढा मुड़ुस आहिनि, उहे जमाली साहिब आहिनि, वॾियूं ताक़तूं आहिनि, जिन जा 2-2 हज़ार एकड़ ज़मीन आहे, उन्हनि ते कब्ज़ा कयूं वेठा आहिनि। जे असां कुझु ॻाल्हायूं था त ॿिए ॾींहं ते सूबेदार खे नालो थो मिले त बाबा इहो असांजे ख़िलाफ़ु ॻाल्हाए थो, इनखे पकिड़े खणी वञोसि। 5 खां 6 यूसियूं आहिनि जिन जो पाणी गॾु करे ऐं हिते डैम हिकिड़ो ठाहियो थो वञे। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पंहिंजे ज़मीनुनि जो पाणी कढनि था, ॻोठनि खे को बि उन्हनि खे नुक़सानु न आहे। पंहिंजे ज़मीनुनि जो पाणी कढनि था। ज़मींदार माण्हू आहिनि, हिते अची गैर क़ानूनी रोड खे कटायो थो वञे। रोड जो कट कंहिं बि ला में कंहिं बि कानून में आहे न। स्टेट कमिश्नर आहे, AC DC सभिनी खे इहा मालूमात आहे त रोड हिकु 50 ॻोठनि खे शहर सां मिलाईंदड़ आहे। रोड खे कट ॾिनो थो वञे। खोड़ बीमारियूं आहिनि, डिलीवरी केस आहिनि, असांजूं 2 औरतूं फोत थी चुकियूं आहिनि। तव्हां ॾिसो हली असांजे ॻोठ में 50 ॻोठ आहिनि जेके पाणी हेठि आयल आहिनि। अॻिते नेकर नथो ॾिनो वञे, नेकर बि नथो ॾिनो वञे। रोड खे तव्हां ॾिसो 100 फुट गारो लॻल आहे। जेके बि घर हुया सो वीचारा हितां लॾ पलाण करे निकिरी विया आहिनि। ॿियो हिकु त कट आहे, असांखे जेको कट बंदि करे ॾियनि त भला ॿिया जेके घर ॿुॾूं था पिया त असांखे रस्तो ॾियनि, असां निकिरी वञूं। भई असांजी हालति इहा ॾिसो था, पाणी ॾिसो था चो तरफ़ फिरी वियो आहे ॻोठ खे। घर ड्रही विया आहिनि हिते, के काथे आहिनि, दर पधनि, राति जो माल हुते था ॿधनि। घर में पाणी आहे, पोइ ॿाहिरि रोड ते ॾींहं जो ॿचिड़ा कोन था कढूं। भाई राति जो ॿचिड़ा निकिरी था अचनि, असां ॿाहिरि रोड ते था वेहूं।
असां सां ॾाढी माना तकलीफ़ आहे हिते साईं। तक़रीबन हिते घणो पाणी आहे, 20-25 फुट पाणी आहे, जो तरफ़ पाणी आहे। ॿनियुनि में ज़मीनियूं धमीनियूं असांजो हर शइ ख़तमु आहे हिते। मच्छर से बीमारियूं आहिनि न, रोज़ हिनमहिल मां पंहिंजी नंढड़ी ॾेखारिया हुआ, उनखे बि इहा मलेरिया ॾसी अथनि मच्छरनि जे करे। हिनमहिल उहा नंढड़ी अञा ताईं मुंहिंजी सही न आहे। न को असांखे जीअण था ॾियनि, न को मरण था ॾियनि, को बि असांजे हिते तगार तो कोन्हे ॻोठ जो, न MNA न MPA, न असांजा के चङा केरु असांजो कोन्हे, ख़ुदा खां सवाइ बसि का शइ न। चई बीठा आहिनि साईं असांजी का मदद कयो, कुझु असांखे राशन को कुझु कढो, पर को बि असांजे लाइ मदद लाइ को बि तयारु न आहे। सभु असांजा माना मारू आहिनि बसि। हे तव्हां पाण ॾिसो था असांजा केॾो ज़ुल्म आहे। पाणी ॾिसो था चौधारी फ्री वियो आहे, कंहिं बि हिमत ताईं असांजी मदद न कई आहे, न कंहिं रेसन, न कंहिं MPA, न कंहिं बि न। घणा घर असांजा लॾे आहिनि, बाक़ी इहे 40-50 घर वञी रहियो आहे। सो बि लॼ पलाणे में लॻा पिया आहियूं। इहो कटु आहे, कटु मुरागी केरु ॿधे कोन थो। हे खंडु आहे, हेॾे 20 ॾींहं आहे, कंहिं बि अॼु ताणी न पुछियो आहे त भाउ खंडु ॿधराए वञूं या छा। असां सां ज़ुल्म आहे। असांजे हिते 300 घर आहिनि जेके अंदरि पाणीअ में ॿुॾी विया आहिनि। अॼु ताईं को ऑफिसर न आयो आहे, न ई असां कोई पुछा करणु आयो आहे। हितां कमालगोट पवंर खां कटु लॻो पिया रोड खे, उहो कंहिं बंदि न कयो आहे। उन ते का मशीन कोन थी मिले। प्यारो शाख ते कल्ह धरणो आहे, 200 फुट में शाख खे घारो लॻो पियो आहे, उते को ऑफिसर न पहुतो आहे। असां ॿचिड़ा कढी रोड ते वेठा आहियूं, को असांजा मददगार में को बि ऑफिसर असां न थियो आहे। हिते कटु लॻो पियो आहे बिराम कचे खां, उहो बंदि नथो थिए। असांजा ॿार लुढ़ी 2 असां वटि कज़िया बि थी पिया आहिनि, मायूं मरी वयूं। हिकिड़ो डिलीवरीअ में ॿी माई ते उफटो न पहुचाए सघे त माई उते गुज़ारे वई खंड ते। ॿियो प्यारो शाख ते खंडु लॻो पियो आहे 200 फुट। असां 3 ॾाढो धरणो हयो आहे इब्राहिम कची में, उते हल न चो। वरी कल्ह हयो अथऊं प्यारो शाख ते धरणो, उते मूंखे पाण हे ॾंडो लॻी वियो आहे धरणे में। मूंखे डॉक्टर खणे प्यारे ते वरी दवा कराए, मां बांह अञा नथो वराए सघां। न मिशिन गिरी आहे, न को चङो आहे, न को ऑफिसर हिते पहुतो आहे। असांजा ॿार बच्चा इन खंडनि मां टपनि था। हे पाणी ॾिसो केॾो आहे, इन पाणी मां था टपनि। असांखे अॼु ताईं का शइ न मिली आहे, न का शइ बंदि कराई त न कुझु छा। इहे खंड खुलिया पिया आहिनि, होॾे प्यारो शाख वारो खंड खुलियो पियो आहे। बोर्ड मुतासिर असां सां ज़ुल्म आहे, केरु बि असांजी मदद करण में कोन्हे। 4-5 खंड हिन रस्ते सां होॾो ज़ुल्म लॻो पियो आहे सफ़ा बाइकादे। हेॾा घरनि में पाणी बीठा आहिनि। असांजो हाल इहो आहे जो लुड़ी सामान कढियो आहे, दादू तरफ़ रवाना थी विया आहियूं, वेठा आहियूं जा रोडनि ते, को बि उते इंतज़ाम कोन्हे। नाज़रीन, फुलजी जे भरिसां ॻोठ कमाल खान पमर आहे जिते असां बीठा आहियूं। ऐं हिते ॿोॾ आई आहे जेके हिन ॻोठ कमाल खान पमर खे चो तरफ़ 20 फुटनि जो पाणी बीठल आहे। हिते जे माण्हुनि शिकायतूं कयूं आहिनि त हिननि जी कंहिं बि सार संभाल न लधी आहे। हिते 300 घर मौजूदु आहिनि, पर 300 घरनि मां ॿिया माण्हू लॾ पलाण करे मुख़्तलिफ़ रोडनि ते बंदनि ते वञी वेठा आहिनि। पर हिते बाक़ी 60 घर आहिनि जेके हिन ॻोठ में मौजूदु आहिनि, उहे बि शिकायतूं इहो कनि था त हिननि खे जिन खे वोट ॾियनि था उहे चूंडियल नुमाइंदा बि हिननि वटि नथा अचनि। हिननि आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त हिननि खे सहूलियतूं ॾेई ऐं हिननि खे वक़्त सिर जेके ॾुखी घड़ीअ में हिननि जे कमु अचनि ऐं हुननि खे जेको सो राशन वग़ैरह ॾियनि ऐं ॻोठ खे जेको पाणी बीठल आहे, जेके कट ॾिनल आहिनि उहे बंदि कराइनि त जीअं हू वरी पंहिंजे ॻोठ में बहाली करे सघनि। कैमरामैन कामरान जखरे सां गॾु गुलाम मुस्तफ़ा सोलंगी, ॻोठ कमाल खान, दादू।